بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. دوستان خبر هي التأملات القرآنية أسانجو جيكو درس تندوا صفا مختصر قرآن جو تأملات القرآنية هي تفسيرنا هي التأملات القرآنية جيكو هي سوا 157 أي هي تأملات أسين چوتا كيون جو الله تعالى أسان کے حکم کرے تو كتاب أنزلناه إليك مباركا ليدبروا آياته وليتذكر أولو الألباب سورة صاد 29 آيات الله سنجدو هي كتاب متهان نازل كيوا كتاب أنزلناه إليك هنا كتابك نازل كيوا ثم شاجرا مباركا بركة وارو كتابته مباركا ليدبروا تهنا كي تدبر كان هنا كي پڑھن هنا كي سمجھن ليدبروا آياته هنا جا معجزہ ڏسن هنا جا معجزہ کढن هنا جا مٺاس کائي ڏسن وليتذكر اولو الالباب هنا جو جيڪي سمجھڻ وارا جيڪي هوندا اهي سمجھندا هن جي معنی تو اڄ جيڪي اسان کي آيت آهي اها ڪهڙي جي آيت تدبر ڪيو ٿا اها آهي آيت 21 سورة الطور طور جي جيڪي آيت آهي سورة الطور جي آيت جيڪي اچيتو اعوذ بالله الله تعالى چيتو اعوذ بالله من الشيطان الرجيم والذين آمنوا واتبعتهم ذريتهم بإيمان ألحقنا بهم ذريتهم وما ألتناهم من عملهم من شيء كل امرئ بما كسب رهين عجيب آيت هي الله تعالى چيتو ته جنت ۾ जेके भी इंसान दुनिया तहां अजो असा तहां जेके अमल कयूं था त असां खे अल्लाह साईं गुनाह माफ़ करे दोज़ख खां बचाए ऐं जन्नत में दाख़िल करे पर जन्नत में दाख़िल करे त असां खे उते हर ख़ुशी असां खे अल्लाह साईं ॾींदो ऐं हर ग़म जेको असां खां दूर कंदो त असांजो इहो बि दूर हिकिड़ो हूंदो जो ग़म हूंदो त असांजो औलाद असांजो ذريه असांजा औलाद जेके दुनिया में हा औलाद जा न्याणू असां उहे जे न ॾिसंदासीं असां सां पाण त असांजी ख़ुशी पूरी न थींदी तंहिंजे करे अल्लाह ताला हिते चए थो वल्लज़ीना आमनू वत्तबअतहुम ذريتهم जेके ईमान वारा उन्हनि जो वत्तबअतहुम ذريه उन्हनि जे औलाद उन्हनि जे क़दम ते उन्हनि जो औलाद उन्हनि जे क़दम ते हलिया वत्तबअतहुम ذريتهم उन्हनि जे औलाद जे ذريه चवंदा औलाद खे त उहे उन्हनि जे क़दम ऐं पेरनि ते हलिया बि ईमान सां हलिया उन्हनि जे क़दमनि ते अलहक़ना बिहिम ذريتهم त अल्लाह ताला चए थो त उन्हनि सां उन्हनि जो औलाद उन्हनि खे बि पहुचाईंदुसि वमा अलतनाहुम मिन अमलिहिम मिन शै हिते उलमा चवंदा त खणी उन्हनि जे औलाद जा उन्हनि खां जेके पोयां जेके छॾे विया उन्हनि जे जेके अमल हिननि जहिड़ो न हूंदो खणी उन्हनि खां घटि हूंदो मिन अमलिहिम मिन शै कुल्लु इम्रिइन बिमा कसब रहीन खणी सभु को अमल पंहिंजो खणी वेंदो ऐं ॿिए जो गुनाह पाण न खणी सघंदो पर अल्लाह ताला हिननि खे ख़ुशि करण जे लाइ ऐं हिननि जो औलाद जेको ذريه जेको हुननि जे पोयां छॾे विया खणी उहे एतिरा हिननि जो ईमान पको न हो एतिरो हुननि जो अमल वॾो न हो पर अल्लाह ताला उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ उन्हनि खे उन्हनि जो औलाद बि उते पहुचाईंदो जीअं हदीस अचे थो عن ابن عباس أن الله يرفع ذرية المؤمن معه في درجة لتقر عينه حتى لو كانت الذرية أقل عملا ابن عباس نبي كريم جو سوٹرا عالم الأمة هي سॼي امت جو عالم هو نبي كريم جو حبر الأمة उहो चए थो त क्या जन्नत में इंसान जी पंहिंजी ख़ुशी पूरी न थींदी जेसिताईं पंहिंजो औलाद जन्नत में न ॾिसंदो तंहिंजे करे अल्लाह ताला इब्न अब्बास थो चए त पंहिंजी ذريه उन जो औलाद जेको उन खे उते पहुचाए ॾींदो ऐं खणी उन्हनि जो अमल थोरो घटि हूंदो खणी उन्हनि जो अमल एतिरो पूरो न हूंदो जेतिरो हिन जे वालिदैन जो अमल हूंदो माउ पीउ जो जेके उहे जन्नत में पहुता पर हुननि खे मथे अल्लाह साईं माफ़ी ॾेई ऐं मथे पहुचाईंदो हुननि छो जो हुननि सां गॾु हुजे वमा अलतनाहुम मिन अमलिहिम ऐं लम नंकुस मिन अबना मिन थवाब अमालिहिम खणी जे उन्हनि जो औलाद सालिह हूंदो उन्हनि जो अमल वॾो हूंदो त उहो भले जे मथां भलो थींदो पर जे उन्हनि जो खोट हूंदो न पहुची सघंदा उन जे दर्जे ते त पोइ उन जे अल्लाह साईं हुननि जे वालिदैन जे अमल जे करे हिननि खे बि उते पहुचाईंदो त इहो हिकिड़ो वॾी नेमत आहे त इंसान जन्नत में बि पंहिंजे औलाद केरु न चाहींदो त यार मां अकेलो कंहिं जॻह ते ख़ुशि वञी थियां ऐं मुंहिंजो औलाद अल्लाह न करे दोज़ख में हुजनि जा जन्नत में न ॾिसां हुन इंसान खे ॾाढी यानी हिकिड़ो दुख थींदो ॾुखियाई थींदी जंहिंजे करे अल्लाह साईं हिते चए थो त बिशारत हुजे त जेके वालिदैन दीनदार हूंदा ऐं निमाज़ी हूंदा ईमानदार हूंदा ऐं जन्नत में उहे हूंदा
त उन्हनि जी ज़ुर्रिया जेके उन्हनि खे जेके उन्हनि जो औलाद जेके आहे उहा बि उन्हनि खे पहुचाए ॾींदो उते। छाजे लाइ? त हुननि जी ख़ुशी पूरी थिए, हुननि जी ख़ुशी उते बि पूरी थिए, उते बि हुननि खे को नुक़्स या खोट न थिए। त तंहिंजे करे अल्लाह चए थो त वल्लज़ीन आमनू, पहिरियों चई त ईमान वारो, जेके वालिदैन ईमान वारा हूंदा त उन्हनि जो औलाद उन्हनि जी पैरवी कंदो, पोइ को घटि को वधीक को ईअं। पर इहो न हुजे त यानी वालिदैन ख़ुदि निभागा हुजनि, बेनिमाज़ी हुजनि, त उहे पोइ वरी जे औलाद खणी सालिह हुजे त उहे वरी उनजे दोज़ख में माउ पीउ सां न वेंदा। छो जो वमा अलतनाहुम मिन अमलिहिम शै, अलाह साईं चए थो सभु कंहिंखे पंहिंजो अमल कमींदो। पर हिननि जी हिकिड़ी ख़ुशी वालिदैन जे मोमिन हुआ त उन्हनि जे इनाम हिकिड़ो इनाम जे तौरु हिननि खे औलाद जो दर्जो वधाइण जे लाइ अलाह साईं हिननि जे दर्जे जे औलाद खे जे दर्जो वधाए ऐं हुननि खे पहुचाई। अॼुकल्ह जेको ॾिसो था त जेतिरो बि पीउ माउ केॾा होशियारु हूंदा, पर ॾिसंदा त असांजा औलाद असां जहिड़ा न आहिनि, ऐं हू त चाहींदा त असांजो औलाद असांखां बि वधीक होशियारु हुजनि। चाहींदा वालिदैन त असांजा औलाद असां वांगुरु होशियारु हुजनि, क़ियाम लैल में इल्मु पढ़ूं, तालिब इल्मु थियो, किताब पढ़ूं, क़ुर पढ़ूं, तफ़सीर। पर ॾिसंदा त औलाद जेको आहे एतिरो होशियारु न आहे, हुननि जो तवजो पंहिंजा ॿिया आहिनि, हुननि जी सोच पंहिंजी आहे। तंहिंजे करे हुननि खे दुख दिलि में थींदो त ॾाढो हुननि खे चवंदा त निमाज़ बि सोचो, किताब पढ़ो, इल्मु सिखो, तौहीद सिखो। पर ॾिसंदा त हुननि खे इन शइ जी एतिरो जज़्बो न आहे, एतिरो मेल न आहे। पोइ उनजे लाइ दुआ घुरे त अलाह ताला हुननि खे उन दीन जे रस्ते ते आणे। पर अलाह ताला असांखे इहा बिशारत क़ुर में इहा इन जे करे ॾिनी आहे त जन्नत में तव्हांखे ॾुख दुख न थींदो। तंहिंजे करे अलाह साईं चए थो वल्लज़ीन आमनू वत्तबअतहुम ज़ुर्रियतहुम ईमान, जेके ईमान वारा हुआ, अमल सालिह कंदा दुनिया में, नेक निमाज़ी हा, निमाज़ कोन छॾींदा हुआ, तौहीद ते हा, शिरक खां परे हा, ऐं ईमान वारा हा, अलहक़ना बिहिम, उन्हनि खे जन्नत में उन्हनि जी ख़ुशी पूरी न थींदी जेसिताईं हुननि जो औलाद हुननि खे उते पहुचे। तंहिंजे करे अलाह ताला इहा उन्हनि जी ख़ुशी पूरी करण जे लाइ इहा शइ हुननि खे जन्नत में हुननि खे पहुचाए ॾिनी त उते हुननि जी जेको ॾुख न थिए त असांजो औलाद किथे आहे। खणी इंसानु केतिरो बि कोशिशि करे त औलाद मूंखां भलो हुजे, इहो घटि थींदो आहे त इंसान खां भलो औलाद थिए। सदाईं अॼुकल्ह ॾिसो था त यानी केॾो बि पीउ भलो आहे त उनखे औलाद जेको उन खां थोरो घटि हूंदो, माउ केॾी बि भली हूंदी त धीअ उन खां थोरो घटि हूंदियूं। त इहो दुनिया जा हिकिड़ा चकर आहिनि। पर अलाह साईं ईमान जेको आहे, इंसान जो जेको आहे अमल सालिह जेको आहे, उन जे करे उन जे औलाद खे बि थोरो मथे दर्जो ॾेई थो छॾे त उन जा वालिदैन भला हा त ठीकु आहे, उन जो औलाद उन खे उते पहुचे ऐं हुननि खे इहो हिकिड़ो दुख न रहिजी वञे दुनिया में त असांजो औलाद असांखे न पहुची सघियो जन्नत में। त हर ख़ुशी इंसान खे मिले थी, हर गम हुन खां परे आहे, हर ॾुख, हर बीमारी, हर तकलीफ़ आहे, न पोड़प आहे, न मौत आहे, न का शइ। उते ख़ुशी आहे। उन ख़ुशीअ मां हिकिड़ी इहा बि ख़ुशी हूंदी त इंसानु ॾिसंदो त असांजो औलाद असां सां उते आहे। खणी सिलत रहमी ऐं रहम जेको आहे अलाह ताला इंसान खे क़यामत जे इंसानु मौत खां पोइ ख़तमु थी वञे त जेके इंसानु पंहिंजो औलाद खे जेतिरो रहम कंदो हो दुनिया में, उहो अॻिते न थींदो। जा वालिदैन ते रहम आहे, जा वालिदैन जो औलाद ते रहम आहे, उहो सभु शइ ख़तमु थी वेंदो। उते सभु को यानी इंसानु ॿिए खे ॾिसंदो ऐं चवंदो त हीउ मुंहिंजो पीउ हो दुनिया में, हीउ मुंहिंजो भाउ हो। पर हू जेके हिते दुनिया में शइ हुई असांखे जेके जोड़े पई इंसान खे दुनिया में ऐं मिड़ाए पई ऐं गॾु थी करे, भाउ खे नथो छॾे, भाउ भेण खे नथो छॾे, उहा शइ जेकी उते न हूंदी, उहा शइ ख़तमु थी वेंदी। पर सभु को उते सुञाणींदो, हीउ मुंहिंजो पीउ आहे, हीउ मुंहिंजो ॾाॾो आहे, हीउ मुंहिंजो चाचो आहे, हीउ मुंहिंजो सोटु आहे, हीउ सभु मासी आहे, पुफी आहे, माउ आहे, सभु हिक ॿिए खे सुञाणींदा। पर उहा शइ जेकी दुनिया में हुई त उहा शइ ख़तमु थी वेंदी। तंहिंजे करे उते हिक ॿिए खे यानी हिसाब जे टाइम में केरु कंहिंखे हिकिड़ी भलाई बि ॾियण जे लाइ तयारु न हूंदो। खणी छा बि थिए, छो ॾाढो ॾुखियो ॾींहुं आहे, नफ़्सा नफ़्सी हूंदी। तंहिंजे करे इंसानु दुनिया में जेतिरो बि भलायूं कमाए सघे, करे सघे त हींअर टाइम आहे, तुंहिंजो मुंहिंजो टाइम आहे। छा जेॾीमहिल क़ब्र में तोखे सुम्हारींदा, पोइ चवंदे त मां तस्बीह पढ़ां या क़ुर पढ़ां या दौर कयां। सभु माण्हू ॾिसो हिन साल में केतिरा माण्हू मरी विया जेके हींअर मिटी जे हेठां सुता पिया आहिनि। उन्हनि खे छा इहा उमेद न हूंदी त रमज़ान में असीं हिते पहुचूं हा, असीं रमज़ान में इबादत कयूं हा, असीं रमज़ान में तरावियूं पढ़ूं हा। इहा अलाह साईं हुननि खां इहा नेमत खसे तोखे मूंखे अलाह साईं ॾिनी आहे त इन जो फज़ल ऐं करम जेको आहे असीं हासिलु कयूं
ऐं इहो फज़ल असीं न विञायूं। इहा नेमत जेके अलाह ॿियनि खां छॾे असां तोखे मूंखे ॾिनी आहे त इहा न छॾे ॾे। अॼु राति जो तरावी हुन तरावी फ़र्ज़ु पढ़ी, तरावी पढ़, तहजुद पढ़, क़ुर पढ़, को किताब दीनी पढ़, तौहीद सिख, सिलत रहमी कर, जंहिं ज़कात कढ त ज़कात कढणी अथई त कढ, ऐं कंहिं ग़रीबनि खे मदद कर, कंहिंखे राशन वठी ॾे, कंहिंखे कपिड़ो या लटो जी ज़रूरत आहे उन्हनि खे उहा शइ माण्हू वठी ॾिए। कहिड़ो बि अमल सालिह न विञाए, छो जो फ़ज़ीलत शहर हिन जे महीने जी वॾी फ़ज़ीलत आहे ऐं हिन जे महीने जी फ़ज़ीलत आहे। ऐं असीं मके में या मदीने में रहनि था, उन्हनि जी वरी ॿी बि फ़ज़ीलत आहे त भले जॻह में बि रहनि था, त अहिड़ी नेमत इंसान न विञाए। हिते असांखे क़िसो यादि थो अचे अलाह वारा जेके वली हुआ त हज्जाज इब्न यूसुफ वॾो मुस्लमाननि जो हुक्मरान हो पर ज़ालिम हो। सईद इब्न जुबैर वॾो ताबई आलिम जलील हो, उनखे ॿधराए खणी आयो त उनखे क़तलु कयां त हुन जो चवणु न पियो करे हाकिम जो त उनखे अॻियां बीहारे ऐं चईसि या सइल वइल लिमन ज़ुहज़िह चईसि तुंहिंजा हज्जाज चयो हुनखे वई लख त तुंहिंजे लाइ वेल आहे। वेल हिकिड़ी वादी आहे दोज़ख जहन्नमी। त सईद चयसि वेल आहे उनजे लाइ जेको जन्नत खां परे थियो, बाक़ी असां त कलमे पढ़ण वारा आहियूं। त हुन चयोसि हिनखे कोहो क़तलु कयो। त हुन सईद बिन मुसैब छा चयो, क़ाल इन्नी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, कलमो पढ़ियो जल्दी, अस्तहफ़िज़ुक बिहा हत्ता अल्क़ाक, चईसि मां कलमो पढ़ी ऐं इन कलमे सां क़यामत ॾींहुं तूं अलाह जे अॻियां मां तोखां पुछंदुसि त मूंखे छो थो मारी। त हुन हज्जाज खे वधीक कावड़ लॻी ऐं हुनखे चई त सयाफ़ खे त जल्दी हिनखे क़तलु कर। त हुनखे पोयां क़तलु कई, पोयां धकु हणी हुनखे मारी। वॾो आलिम जलील, त इहा ख़बर पहुती कंहिंखे, हसन अल बसरी वॾो ताबई जलील आलिम हो, उनखे जेॾी महिल इहा ख़बर पहुती त हुन हसन बसरी कंहिं ते ताबई ख़बर अथव कंहिं ते पिट या दुआ बददुआ न ॾींदा हुआ, पर जेॾी महिल ॿुधई त सईद इब्न जुबैर जहिड़े माण्हू खे हिन क़तलु करे छॾियो हिन ज़ालिम, त हसन अल बसरी ईअं बसि हथ मथे करे चयो अल्लाहुम्मा या क़ासिमल, दुआ कई अल्लाहुम्मा या क़ासिमल जबाबिरा, वो अल्लाह जेके जब्बारनि खे तूं तबाह करण वारो हुई, अक़सिमल हज्जाज खे तबाह कर। त इहो उलमा चयो त फमा बक़िय सलासत अय्याम, इन दुआ खां पोइ 3 ॾींहं हज्जाज जे पेट में अचे कीड़ा पिया ऐं उहे कीड़ा एॾी बदबू पई निकिरे हिन जे जान मां, जो उन कीड़नि खां पोइ 2-3 ॾींहं जहिड़ो हो पोइ हुन दुनिया मां मरी वियो। त ॾिसो न अलाह जे वलीअनि जी दुआ खां इंसान वठे दुआ ऐं बद दुआ खां बचे। अलाह ताला असांखे तव्हांखे इल्मु नाफ़िअ ॾिए, अमल सालिह ॾिए। हादा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मद।